मौजूद आहियूं बोदार वड़ा में जिते सफ़ाई अमले पारां जेको 5 ॾींहं बि एहतजाज जारी रखियो आहे। अचो हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो छा चवणु आहे। हिन जा 36 महीननि खां डिफरेंस बिल रहियल आहिनि। हिननि ग़रीबनि खे पंहिंजो बिल ॾिनो वञे, हिननि खे पघार हलाई वञे ताकी हे पंहिंजे बचड़नि जो पेट पालनि, उन्हनि खे स्कूल मोकिलनि। हिननि मज़लूमनि जा जेके मसइला आहिनि उहे जाइज़ आहिनि ऐं उन्हनि खे जेको आहे जल्द से जल्द पूरो कयो वञे। 36 महीननि खां हिननि जी आडेट रुकी पई आहे या फौरी जेको आहे सो हल कई वञे, न त ॿी सूरत में एहतजाज खे वधायो वेंदो। दुकानदार दीवान बिरादरी जे तरफ़ां हिननि मज़लूमनि सां गॾु थिया आहियूं। एहतजाज में हिननि खे 36 महीननि जो वादो बिल नथा ॾिना वञनि। मुसलसल प्रिंट मीडिया तो इलेक्ट्रॉनिक मीडिया ते जॾहिं ख़बरूं बि अची रहियूं आहिनि त मुलाज़िमनि सां हे वेदन लॻी पई आहे, पोइ बि करप्शन ख़िलाफ़ कमु कंदड़ इदारा अखि कोन पिया पटनि। कैमरामैन आदिल अहमद सां गॾु एमसद तयार अवामी आवाज़ टीवी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk